मानड़ीअ जे पासे वेंदो आ त तव्हां ऐं असां हिते जो गॾु थिया आहियूं आख़िर छाजे लाइ गॾु थिया आहियूं, कहिड़े मक़सद सां गॾु थिया आहियूं मुंहिंजा दोस्त। जॾहिं त इश्तिहार में क्लियर लिखियो पियो हो त जेका महफ़िल फ़िक्र आख़िरत जी आहे, यानी तव्हां असांखे पंहिंजी क़बर प्यारी आहे मुंहिंजा दोस्त। खुदा जो ख़ौफ तो असांजे दिल में आहे, उन जे ख़ौफ में जेके गॾु थींदा आहिनि तोखे ख़बर आहे त मुंहिंजे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ छा फरमायो। मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं के भी बजणा पाण में इन बुनियाद ते दोस्ती रखंदा हन जह दोस्ती जो बुनियाद दुनिया जी का लालच न हुजे, दुनिया जो को कम न हुजे, दुनिया जो को गर्ज न हुजे, दुनिया जी का रिश्तेदारी न हुजे, महज इन बुनियाद ते जॾहिं बजणा पाण में दोस्ती रखंदा हन त असां दोस्ती इन जे लाइ था रखूं त सुहिणो करीम रब मन राज़ी थी पवे। ये दोस्ती इन जे लाइ न मुंहिंजा दोस्त, मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पो जॾहिं अहिड़ा ब दोस्त हिक ॿिए सां मिलण जो इरादो कंदा हन, हिकिड़ो दोस्त घरों निकिरंदो आ त मां तसां मिलण थो वञा, छाजे लाइ थो मिलण वञा, इन जे लाइ त मुंहिंजो दोस्त आ, उन सां गॾु वेही करे पंहिंजे करीम रब जे कुर्ब जूं पंहिंजे महबूब जे पार जूं के ॿ ॻाल्हियूं करे अचां। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो, रस्ते में अल्लाह जी ज़ात हिकु फरिश्तो मुक़रर फरमायो, ओ जवान रस्ते में पहुतो, फरिश्तो भी रस्ते में पहुतो, उन नौजवान खे ॾिसी करे चवंदो आ काॾे थो वञी, चवंदो आ पंहिंजे फलाणे दोस्त सां मिलण थो वञा। उहो फरिश्तो मुंहिंजे महबूब मदीने जे मीर फरमायो इंसानी सूरत में ईंदो आ, चवंदो आ छो थो वञी, कहिड़ो कमु थई दोस्त में, चवंदो आ कमु कोई कोन्हे, दुनिया जो गर्ज कहिड़ो आ, दुनिया जो गर्ज भी कोन्हे, दुनिया जी लालच कहिड़ी आ, दुनिया जी लालच भी कोन्हे। पो हेॾे सीअ में ॻोठ लाल बख्श मगसीअ जे ॻोठ में छाजे लाइ थो वञी, चवे थो इन जे लाइ थो वञा, वञी के मन पंहिंजे सुहिणे करीम रब जे कुर्ब जूं महबूब मदीने वारे मीर जे इश्क जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधी अचां। मुझे सुने महबूब फरमायो, उहो फरिश्तो उते जो उते उनखे चवंदो आ त इंसानी सूरत में मां फरिश्तो आयो हां, तोखे मुबारका। मुझे करीम रब फरमायो आ, जॾहिं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर के बि ब मुस्लमान पाण में मिलंदा हन, इन नियत सां उन्हनि जी दोस्ती अल्लाह जे रज़ा ख़ातिर हूंदी आ त मुंहिंजो रब फरमाईंदो आ, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, सिज नेज़े जे बराबर हूंदो, कोई भी कंहिंखे कोन सुञाणंदो, उन टाइम ते मुंहिंजे रब फरमायो मां अल्लाह पंहिंजे अर्श जे साए जे हेठां उन ॿिन्ही जवाननि खे छांव बख़्शींदुसि। अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर रुगी कंहिंसां कुर्ब करण एतिरो अज़ीम आहे मुंहिंजा दोस्त, त पोइ तव्हां जेको न हेतिरो पंध करे आया हो, ॿियो त कोई मक़सद कोन्हे मुंहिंजा दोस्त सवाइ इन जे त पंहिंजे यार खे राज़ी कयूं।
दोस्त इन जे लाइ गॾु थिया आहियूं न त पंहिंजे यार खे राज़ी कयूं। पोइ जॾहिं पंहिंजे यार खे राज़ी करण जे लाइ हिकिड़ो हिकिड़ो कदम जॾहिं बानो ज़मीन ते रखंदो आहे, पोइ उहा ज़मीन बि उन जे लाइ ख़ैर जी दुआ घुरंदी आहे। छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं इंसान जंहिं बि पासे निकिरंदो आहे, जेका तमन्ना जेको इरादो खणी दिल में निकिरंदो आहे, हुन जे ख़्याल में उहो, सोचनि में उहो, इरादनि में उहो हूंदो आहे। जॾहिं हिकिड़ो माण्हू निकितो ई इन जे लाइ त मां पंहिंजे करीम रब जे कुर्ब जूं ॻाल्हियूं ॿुधण थो वञा, मुंहिंजो अल्लाह दिलनि जो मालिक आहे, उन खां गुझाई कान्हे का। मुंहिंजो रब फरमाईंदो फरिश्तो गवाह थी वञो, इन जे कदम कदम ते तव्हां पंहिंजा पर विछायो त मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम उन्हनि जे मथां कदम रखी हले। छो त ॿिए जे लाइ न, मां करीम रब जे रज़ा जे लाइ अची रहियो आहे। पोइ मुंहिंजा सुहिणा अदा जॾहिं न उहो अकेलो अचे हिकिड़े हेॾे वॾे मजमूए जे शकिल में वेहे, ऐं उते वरी अल्लाह जा नेक सालेह बानड़ा भी वेठा हुजन, मूं जड़ा किना को जड़ा भी अचे वेहन, तव्हां जड़ा नेकोकार भी वेहन। ॿुधायो त ख़ुदा जो करम उते थींदो या कोन थींदो? याद रख मुंहिंजा अदा, मुझे सुने महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आ त मुझो अल्लाह पंहिंजे बाने सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। मुझो करीम रब पंहिंजे बानड़े सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ। तो असां त हिक अमड़ जो रुगी प्यार ॾिठो आ, सॼी दुनिया खे हिकिड़े पासे रखूं, पर चवंदासीं त मुंहिंजे जीजल जे प्यार जहिड़ो कंहिंजो प्यार कोन्हे न मिठा। जॾहिं दुनिया सॼीअ जे प्यार जहिड़ो हिक जीजल जे प्यार जे मट को प्यार नाहे, त पोइ मुंहिंजो सुहिणो करीम रब जेको 70 अमड़न खां वधीक पंहिंजे बाने सां प्यार कंदो आ, ॿुधा उन जे प्यार जो मक़ाम छा हूंदो? सची हो थई मुंहिंजा दोस्त, जीअं न जीजल अमड़ बचड़े सां कावड़ी बिया, कावड़ी बी त आहे न, छाजे करे? बच्चे जे गलतिन जे करे, बच्चे जे बेफरमानन जे करे। जॾहिं बच्चो हदूं टपण शुरू कंदो आ, जीजल अमड़ कावड़ जी वेंदी आ, मुंह ख़राब कंदी आ, ॻाल्हाइण छॾे ॾींदी आ। पोइ जेकॾहिं उहो बचड़ो ओ मुंहिंजा दोस्त रुगी घर खां ॿाहिरि निकिरी वेंदो आ, ॿुधाए त उन बचड़े जे लाइ वरी परेशान केरु थींदो आ? उहाई जीजल अमड़ उनई पंहिंजे बचड़े जे लाइ परेशान थींदी आ, सिजल थे ताईं इंतजार कंदी आ, ॼाण मुंहिंजो बचड़ो मोटियो। पर जॾहिं सिजल थी रही वियो, सभिनी जा बचड़ा अची विया, हिक अमड़ जो जॾहिं बचड़ो कोन पहुतो आ, मां उहा थई यार जो उहा जीजल ते सीमानी कान खाईंदी आ जेसी उन जो बचड़ो वापस घर में न ईंदो आ। इहो सच्चा न त जीजल अमड़ तेसी मानी नथी खाए, जेसी मुंहिंजो बचड़ो न ईंदो तेसी मानी कान खाईंदस, जेसी मुंहिंजो बचड़ो न ईंदो तेसी हंध ते कान सुम्हंदस, जेसी मुंहिंजो बचड़ो न ईंदो तेसी निंड कान कंदस। याने बचड़े खां सवा अमड़ खे सुकून कोन ईंदो आ। इहो हिकिड़े प्यार वारी अमड़ा पोइ छा कंदी आ? ख़बर आ त मुंहिंजो
बचड़ो बाहरा सदड़ो कंदिया ओ जावेद पुत्र ओ नाले मिठा ओ उवेस जे कदे उतो रोई चवे जी मुझी अम्मा हलिया हाने अम्मा किया चा तू कावड़िया मुखे मार कढंदिया रोई चवंदिया न मुझा बच्चा माता तो ता पाजी जान कुर्बान करे छदींदस पर मुझा दोस्त अजीज जीजल अमड़ ओहा थई जन के अमड़ नाहे उनन खां पुछ त अमड़ छाखे चइबो आ ओ मुझा दोस्त अजीज जीजल मां एडी त अजीमा एडी त अजीमा जो सुने मूसा कलीमुल्लाह के भी मुझे करीम रब जॾहिं हिकु दफ़ो कोहे तूर तां मुलाकात करे मोटंदो आ हुकुम थींदो आ ओ मुंहिंजा सोना नबी मूसा जी मुंहिंजा करीम रब जॾहिं वरी कोहे तूर ते अची जबल ते संभाले संभाले कदम रखजा मुझा करीम रब मां कदम त सदाई संभाले रखंदो हां हिन दफे हुक्म अजीबा जवाब मिलंदो आ ओ मुझा सोना मूसा वरी जॾहिं तू ईंदे उन खां अॻु में तुंहिंजो करीम रब तुंहिंजे अमड़ खे पाण ॾे घुराए छॾींदो ओ मुझा मौला मुझी जी जल अमड़ त पांजे घर हुंदी आ मूसा गॾु कॾहिं भी कान आई आ हुक्म थींदो आ ओ मुझा सुणा नबी हूंदी त घर में आ पर जीअं तू दर खां निकरंदो आ तीअं तुंहिंजी अमड़ झोलड़ियूं खणी चवंदी आ ओ मुझा मौला मुझे मूसे जी पारत थई तुझी जीजल अमड़ जॾहिं मां बेनियाज़ रब जे दरबार में दुआऊं घुरंदी आ प्यारो त मां रब खे आहीं पर तुंहिंजे अमड़ जे दुआउनि जे करे मां अल्लाह पंहिंजे फरिश्तनि खे हुक्म ॾींदो हां उहे तुंहिंजे कदमनि जे हेठों पर विछाईंदा आहिनि जन ते चढ़ी तूं अचे पहुचंदो आ वरी तुझी जीजल कान हुंदी तोखे दुआऊं ॾियण वारी कान हुंदी इन करे पंहिंजा कदम संभाले खणजा ओ मुसलमान जेकॾहिं अल्लाह जे सुणे नबीअ खे भी जीजल अमड़ जे दुआउनि जी एतिरी ज़रूरत आ ॿुधाए त तोखे असांखे अमड़ जे दुआ जी ज़रूरत आहे या कान्हे छो त इहो जीजल अमड़ जो प्यारा पो उहा जीजल अमड़ बचड़े खे सॾड़ो करे चवंदी आ ओ मुंहिंजा बचड़ा जहिड़ो आहीं तहिड़ो पाड़े वारनि ॾे न वञजा मूं अमड़ ॾे हली आ मां तुंहिंजी अमड़ हां पो जेकॾहिं मुंहिंजा दोस्त बचड़ो ॿाहिरि डुही हणी वेही रहे अखियुनि ते हथ ॾेई कूड़ जो रोए न अम्मा मां कोन ईंदुम न मामा कोन ईंदुम मूंखे ॿुधाए त उहा साॻी जीजल अमड़ पाण ॿाहिरि निकिरंदी भाकुरड़ो बि पाईंदी गलड़ा बि उघंदी ॻोढ़ा बि उघंदी सीने सां बि लाईंदी घर बि वठी ईंदी हंधड़ो बि विछाए ॾींदी कपिड़ा बि मटाईंदी मानड़ी बि ॾींदी पहिरीं पंहिंजे बचड़े खे सुमारींदी पोइ पाण आराम कंदी इहो सच्चा मुसलमान पो जेकॾहिं इन हिकड़ी अमड़ जो एतिरो प्यारा ॿुधाए त मुंहिंजे करीम रब जो प्यार छा हूंदो बेनियाज़ रब पंहिंजे बानड़नि खे सॾे रहियो आ जीअं दुनिया में जीजल अमड़ पंहिंजे कुर्ब जो इज़हार करे सॾींदी आ त हलिया हलिया कहिड़ो बि आहीं मुंहिंजो ही तूं हलिया मुंहिंजे जीअ में तुंहिंजे लाइ जायूं हलिया मुंहिंजो बेनियाज़ रब बि पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम में ईअं सॾींदो आ या
अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ मुझा दोस्त अजीज, मुझो बेनियाज रब भी सॾे रहियो आहे, ओ इंसान जहिड़ो आहीं तहिड़ो मुंहिंजो आहे, ॿुधाए त सही मा गर्रक, ओ मुझा बाना ॿुधाए उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे। मुझो बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर पंहिंजे बानड़े खे सॾे पुछे रहियो आहे, ओ मुझा बाना, ओ मुझा इंसान ॿुधाए त सही, मां अल्लाह तो तोखां पुछां, मां गर्रक बिरब्बिकल करीम, मां त करीम आहियां, तुंहिंजो रब आहियां, तोखे रोज़ी ॾींदड़ आहियां, तोखे सुहिणी सूरत ॾींदड़ आहियां, तूं हंध ते किरंदो आहीं, तोखे सुकून जी निंड ॾींदो हा, तू नंढड़ो हुए, तुझे खाइण जे लाइ जी जल तुझे अमड़ जे छातीअ में खीर पैदा करण वारो मां, तू थोड़ो हलण जहिड़ो थिए, तुझे मुंह में ॾंद ॾियण वारो मां, तू ॻाल्हाइण जेतिरो थिए, तोखे अकुल ॾियण वारो मां, तू खाइण जहिड़ो थिए, तुझे लाइ हर शइ पैदा करण वारो मां। ओ मुंहिंजा बाना ॿुधाए त सही, उहा ॻाल्हि कहिड़ी आहे जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे। ओ मुसलमान ॿुधाए त कोई जवाब आहे तो असां वटि? ईमानदारी सां ॿुधा, जॾहिं करीम रब ईअं सॾे त ओ मुंहिंजा बानड़ा ॿुधाए त सही, तोखे कहिड़ी शइ मां करीम रब खां परे कयो आहे? तो असां वटि कोई जवाब कोन्हे को, मुंहिंजो सुहिणो रब तोखे वरी पाण जवाब ॾेई ॿुधाईंदो आहे, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। खबरदार करे रहियो आहे मुंहिंजो करीम रब, छो त उनखे ख़बर आहे, हो अॻे ई ॿुधाए रहियो आहे, ओ मुंहिंजा बाना अल्हाको मुतकासुर, तोखे ने घणाईअ जे हिर्स गाफ़िल कयो आहे। मुंहिंजो रब थो ॿुधाए, तू न ॿुधा, मुंहिंजो बेनियाज़ रब थो ॿुधाए, ओ मुंहिंजा बाना सभु कुझु मां करीम रब वटां, अल्लज़ी खलकल मौत वल हयात, तुझे जिंदगी के भी मां अल्लाह पैदा फरमायो आ, त मौत के भी मां करीम रब फरमायो आ। मौत भी मुझे हथ में आ, जिंदगी भी मुझे हथ में आ। व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। मुझो सुनो बेनियाज रब फरमाए रहियो आ, ओ मुझा बानड़ा तुझी इज्जत भी मुझे हथ में आ, जिल्लत भी मुझे हथ में आ। मां कादिरे मुतल्लिक आहियां, मुझी मर्जी आ, पेनुआ के बादशाह कया, मुझी मर्जी आ, बादशाह के पेनू कया, मुझी मर्जी आ। जॾहिं सब कुछ मूं वटा सॼई भी थो हलिया आहीं भी मुझो,
पोइ कहिड़ी शइ तोखे मूंखां परे कयो आ? जवाब कोन ॾिनोसी। मुंहिंजे रब फरमायो त अल्हाको मुतकासुर, तोखे घणाईअ जे हिर्स गाफिल करे छॾियो आ। हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर। मुझो करीम रब फरमाइंदो आ, ओ घणो घणो करण वारा, ओ घणो घणो करण वारा। रुपयो थई त चवी थो 5 थियन, 5 त चवी थो 1000 थे, 1000 त चवी थो लख थे, लखा त चवी थो करोड़ थे, करोड़ा त चवी थो अरब थे, अरबा त चवी थो खरब थे। तुझो पेट भरजे न थो। मुझो करीम रब थो चवे अल्लाह को मुतकासुर, तव्हां के घणाई जे हिरसा गाफिल करे छॾियो आ। हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर, हालांकि जेडी मल मुकाम का लगी तो त कबरन में सुतलन खे भी ॾिसी थो पयो। त इहे भी कॾहिं दुनिया ते हुया, इन्हनि जा घरड़ा भी हुया, रात ॾींहं कमाईंदा भी हुया, के डॉक्टर हुया, के इंजीनियर हुया, के कीअं हुया, के कीअं हुया। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, अरे सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। उन बेवफा टुकरे जेला, उन बेवफा टुकरे जमीन जे लाइ पंहिंजी रात ॾींहं हिकु करे छॾी थई, जंहिंजे लाइ एतिरी बि ख़बर कान्हे का त अलाए सुभाणे हूंदासीं अलाए कोन हूंदासीं। ओ मुसलमान, ओ मुसलमान, ओ मुसलमान, याद रख इन दुनिया जी जिंदगी 60 साल, 70, 80, 90, 100 साल, लेकिन सोच त सही, कयामत जो हिकड़ो ॾिहाड़ो 50,000 सालन जो आ। इन दुनिया जे अंदर बचपन जी उम्र भी कढ, कुराड़प जी उम्र भी कढ, जवानी जा 15-20 साल। इन 15-20 सालन में पंहिंजे पाण खे किथों को किथे पियो खयो वञी, अञा भी अकुल वारे जे लाइ। छो त मुंहिंजा दोस्त नवाब शाह जहिड़ो शहरा खोड़ हिते इल्म ई अकुल वारा वेठा हूंदो। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़े मिंट जे लाइ सोचो, हिकिड़े माण्हूअ खे अहिड़ी ज़मीन मकादे ते ॾिनी वञे जेका कलर वारी भी हुजे, सिम वारी भी हुजे, जंहिंमें आबादी थियण या न थियण जे बराबर हुजे, ऐं हिकिड़े माण्हूअ खे पंहिंजी ज़ाती ज़मीन 100 एकड़ हुजे जेका हिक खां हिक भली हुजे। पोइ जेकॾहिं उहो माण्हू पंहिंजे 100 एकड़ ज़मीन ॾे ख़याल ई न करे, रात ॾींहं उन मकादे वारी ज़मीन ते वेठो बंगला ठाहे, हालांकि मकादो वारो चएसि थो त ॻाल्हि ॿुध, मकादे ते त ॾियईं थो, पर यादि रख जेॾी महिल दिलि चवंदी खसे बि वठंदो सही। पोइ बि जेकॾहिं उहो माण्हू उन मकादे वारी ज़मीन ते रात ॾींहं बंगला ठाहे ऐं पंहिंजी सुहिणी ज़मीन ॾे ख़याल ई न करे, तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो कसम ॿुधाए त उहो बेवकूफ़ आहे या अकुलमंद आहे। सोची पो जवाब ॾे। ओ मुंहिंजा सुहिणा, पोइ हीअ दुनिया जी ज़िंदगी आरज़िया, इहो घर जंहिंमें रही थो तूं त किराएदार, कल कंहिं ॿिए वटि हुयो, अॼु तो वटा, पर जे ठाही हुई तो आ त इन जो किरायो अदा करे रहियो आं। केॾी महिल सिरूं हणाए, केॾी महिल फर्श ठाराए, केॾी महिल दरड़ा हणाए, केॾी महिल टाइल हणाए, इहो तूं किरायो थो पियो अदा करी। सुभाणे तूं बि दे चढ़ी को ॿियो वेही रहंदो, वरी उहो किरायो अदा कंदो। उहो भी दो ट्रियों ईंदो, ट्रियों भी दो चौथों ईंदो। उजड़ गए वो बाग,
अरे जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। ओ मुझा मुसलमान भा, पो इन घर के सुणो रखण जे लाइ रात ॾींहं था तड़पूं त पाड़े वारे जे घर में टाइल लगी पया, मुझे घर में छो न माण्हू टोकू कंदा। सची ॻाल्हि आहे, पाड़े वारे जे घर में सुफा सेटा, मुझे घर में नाहे माण्हू टोकू कंदा। पाड़े वारे जे घर में एसी लगी पया, मुझे घर में नाहे माण्हू टोकू कंदा। ओ यार तुझी सोच भली आ, खराब कान्हे का, पर खुदा जे वास्ते एतिरो त सोच, जंहिं घर में रहण जे लाइ ख़बर ई कान्हे का, अलाए हिकिड़ो ॾींहुं, अलाए हिकिड़ो महीनो, अलाए हिकिड़ो साल, अलाए हिकिड़ो कलाक उन घर में रहण जे लाइ एतिरो कुझु था कयूं, दुनिया जूं टोकूं बर्दाश्त नथा कयूं। उन क़बर जे लाइ सोच, जंहिंमें अकेलो सदाई सुम्हणो अथई। छा उहो तो असांजो घर न आहे? मुसलमान उहो घर न आहे छा? शक जी गुंजाइश आहे? काई शक जी गुंजाइश कान्हे का, असुल घर त उहो अथई। सुहिणे लतीफ़ दाह करे चयो, पोखिणी थई त पोखे, पोखिणी थई त पोखे, अदा न त वींदई मुद चढ़ी, पाणी थींदुई पोयारो, पोइ सुकी थींदई सोक, जिते लुणंदो सॼो लोक, मतां सिकी हिकिड़े संगला। जियां दुनिया जे घर जो फिक्र थो करी त पाड़े वारा तानो न ॾियनि, इएं क़बर जो बि फिक्र कर, मतां पाड़े वारा तानो ॾियनि त हे नाग बलाऊं क़बर में छो आया अथई। उन घर जो भी फिक्र कर, उन घर जे लाइ भी सोच, जेको असली तुंहिंजो घर आ, जंहिंमें सदाई तोखे रहणो आ। ओ मुंहिंजा दोस्त, उन परमतिड़े इंसान वांगुरु नथी जो पंहिंजे घर खे छॾे करे, मां तोखां थो पुछां, दुनिया जे अंदर उहो कहिड़ो अकुलमंद आ जेको पंहिंजे घर जो ख्याल न करे, गंद सां भरियो पियो हुजे, ॿिए जे घर जी सफ़ाई करे। दुनिया वारा उनखे छा चवंदौ? पागला, बेवकूफा, चरियो आ, पंहिंजे घर जो ख्याल ई नथो करे, वते थो दुनिया जा घर ठाहींदो। ओ मुंहिंजा यार, तूं हिन दुनिया में बेशक ठाहे मनो कान्हे का, पर मुंहिंजा दोस्त कुझु उतों जे लाइ बि ठाहे जिथे कोई गॾु कोन हलंदई। ओ मुंहिंजा सुहिणा, अल्लाह जो नेक बानो शहर में वयो, ॾिठई त विच बाज़ार में हिकिड़ो मजज़ूब बीठो आ, रोई रहियो आ। ओ मजज़ूब, छो थो रोई? जवाब ॾिनई ओ पुछण वारा, इहा दर्द जी कहानी न पुछ त छो थो रोआं। ची ॿुधाए छो थो रोई? चे इन ला थो रोआं त हिन बानन ऐं अल्लाह जे विच में को ठाह करायां। चे पो रोई छो थो? चे रोआं इन जे ला थो त मालिक त मञी वियो आ, पर ही बानो मञे ई नथो। मालिक त चए थो त जहिड़ो आ तहिड़ो चवीस, रुगी मुंहिंजे दरड़े ते अचे, तौबह करे, अखिड़ियूं आलियूं करे, त मां अल्लाह न रुगी उन जा गुनाह माफ़ कयां, पर पंहिंजे रहमतुनि सां माला माल करे छॾियांसि। दुनिया जूं मिड़ई परेशानियूं दूर करे छॾियांसि। जहिड़ो आ तहिड़ो अचे मूं ॾे, पर हे इंसान जो ॿुधे ई कोन थो, ॿुधी अणॿुधी थो करे।
4-5 ॾींहं गुज़रिया, को कज़ियो थियो, पाड़े जो माण्हू खणी मुकाम में पहुता। उहो नेक शख्स मुकाम में वयो, ॾिसे त साॻियो मजज़ूब जो मुकाम में वरी रोई रहियो आ। ओ मजज़ूब, बाज़ार में भी रोई पियो, अॼु मुकाम में भी रोई थो। चे छा कया मामिलो, हुते भी साॻियो हिते भी साॻियो। हुते मामिलो मालिक मञे पियो, ख़ालिक मञे पियो, पर मखलूक न पई मञे। यार हिते मामिलो कुछ मट थी वयो आ। मखलूक त मञी वेठी आ, पर अॼु ख़ालिक मञण जे लाइ तयार नाहे। ओ मुसलमान, उन खां पहिरियों जो सब तुझे हथ मां निकरी वञे, अल्लाह जे ज़ात जिंदगी ॾिनी थई, सेहत ॾिनी थई, तौफीक ॾिनी थई। तौबह कर, पराओ हक न खा, कैसा जुल्म न कर, कैसा ज्यादती न कर। अल्लाह जो जिक्र कर, मुझे महबूब ते दुरूद पढ़ त मुझो रब तुझा मिड़ई कम खैर सां तय करे छॾींदो। कंहिंखां बि पुछ दादा, तूं भला नमाज छो नथो पढ़ी? कदें कहीं इं चेवा त नमाज पढ़ने में नुकसान आ। बुधा मुसलमान, रोजा छो नथो रखी? चयो थई त नुकसान आ। बस मयार ॾींदो आ हुन भाड़े शैतान जे मथों, तदा बस मिड़ई यार शैतान थो वर्गलाए। ओ मुसलमान, तू पंहिंजे पाण खे पाण ही न वर्गलाए। डाहो थी मुसलमान, मुझे करीम रब कुराने करीम में फरमायो आ, तो असांजे हाल खां मुझो रब वाकुफा। जेका भी पुछ यार छा जे करे रात ॾींहं हिकु कई थई, चवे तो यार बचड़न जे लाइ कुछ कया। यार अजीब ज़मानो आ। तू असां भी त कंहिंजा बचड़ा आहियूं, या तू असां इहे मुकाम मां निकिरी आया हूं? मुसलमान, तू असां भी त कंहिंजा बचड़ा आहियूं न। तुंहिंजो असांजो भी त को अबो अम्मा आहे या कोन्हे को? जेकॾहिं तोखे असांखे पंहिंजे बचड़नि सां एतिरो प्यार आ, त तुंहिंजे असांजे अबे अम्मा खे भी तो असां सां ज़रूर प्यार आ। पोइ हिकिड़े मिंट जे लाइ ईमानदारीअ सां पंहिंजे अबे अम्मा ॾे निहार, उन्हनि खे रब जेके नेमतूं ॾिनियूं उन्हनि ॾे निहार, वरी जेकी रब तोखे ॾिनियूं आहिनि वरी उन ॾे निहार। पोइ फ़ैसिलो कर त तो असांजे अबे अम्मा एतिरा घणा पैसा ॾिठा, या तो असां ॾिठा एतिरा सुख तुंहिंजे असांजे अबे अम्मा ॾिठा, या तो असां ॾिठा। यकीनन तुंहिंजे असांजे अबे अम्मा गुरबत जो वक़्त गुज़ारियो, ॾुखनि जो वक़्त गुज़ारियो, 8 ॾींहं फ्रूट खाईंदा हुआ, तूं असां डेली प्यार ज कयूं। पोइ करीम रब उहो साॻियो आया मटियल आ जवाब ॾे। सोची पो जवाब दे। जॾहिं ईमान सां चवी थो त मुझो करीम रब साॻियो आ, पो जंहिं करीम रब तुंहिंजे असांजे अबे अम्मा खां ॾहूण ते तोखे असांखे ॾिनो आ, त पो उहो ई साॻियो करीम